नाजरीन, अब देख रहे हैं खबर 4 न्यूज़ में हूँ सीमा नाज। अब खबर शामिल करेंगे टुनवाला यार से। हुजूर बख्श खास खेली की रिपोर्ट के मुताबिक टुनवाला यार में सूबाई वजीर वर्क्स एंड सर्विस सैयद जिया अब्बास शाह रिजवी ने मुख्तलिफ इलाकों में बनने वाले रोड्स का इफ्तिताह करने के बाद अवाम की जानिब से गाँव उस्मान शाह में शानदार जलसे का एहतमाम किया गया। जलसे में हज़ारों अफराद ने शिरकत की। जलसे आम से खिताब करते हुए सूबाई वजीर वर्क्स एंड सर्विस सैयद जिया अब्बास शाह रिजवी ने कहा कि पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी जिसका अज़्म अवाम की खिदमत करना है, आज भी शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो के मिशन मांग रहा है। हर इंसान रोटी कपड़ा और मकान पर अमल किया जा रहा है और ताहयात शहीदों का मिशन जारी रहेगा। उन खां पोइ इहो आलम मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे विरासत में मिलियो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सॼी जिदोजहद ॾिसो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी जिदोजहद, उन जी तारीख़ खणी ॾिसो। हमेशह हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि जी उन ॻाल्हि कई। बेनज़ीर भुट्टो ऐं सम्झां थो जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेके बि किरदार चया आहिनि, उहे सभु बेनज़ीर भुट्टो में उन जी शख़्सियत में मौजूदु आहिनि। चाहे ससी जो किरदारु हुजे, चाहे सुहिणी जो किरदारु हुजे, चाहे मारवी जो किरदारु हुजे, इहे सभु जा सभु किरदार, इहे सभु जो सभु वस्तू मोहतरमा बेनज़ीर भुट्टो में मौजूदु आहिनि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकु फ़लसफ़ो हुई। उन फ़लसफ़े खे असां खां जुदा कयो वियो, उन खे शहीद कयो वियो। उन खां पोइ इहो अलम असांजे क़ाइद बिलाल भुट्टो जे हथ में आहे। असांखे बेनज़ीर जेका जीअं नाले में बेनज़ीर हुई, बिल्कुलु किरदार में बेनज़ीर हुई। उन जे लख़्त जिगर खे, उन जे जानशीन खे, मोहतरम बिलावल भुट्टो खे असांखे उन जा हथ मज़बूत करणा आहिनि। ऐं इंशा ताला जंहिं किरदार लाइ, जंहिं किरदार खे अदा करणु जेको बिलावल भुट्टो तव्हां सभिनी असांजे विच में आहे, त इंशा ताला तव्हांजे वोट जी ताक़त सां उन मुल्क जो वज़ीर आज़म कंदासीं। मुल्क में ख़ुशहाली ऐं तरक़ी आणींदासीं।